नाज़िन सॼी सिंध जी आट और मीर अली जा शहरी भी कोरोना ऐं महांगाई सबब परेशान आहिनि। उन हवाले से शेरिन आवाज़ टीवी के रिपोर्टर नईम शहर से कड़ा विचार वंडिया अचो तो ॾिसूं। पैसा ॾियणा कंपनी वारनि जा असांखे ख़रीदारी थिए कोन थी। दुकान 8 ॾींहं अॻु में माना बंदि थी विया आहिनि। इन जे करे असांखे माना मजबूरी आहे जो घर जा ख़र्चा लाहियूं या ॿियनि जा पैसा ॾियूं किथां ॾियूं। दुकान बंदि हूंदी न कोई सही नौकिरी आहे न कोई पघार आहे। एतिरो रुपयो कमाए असांखे ॾियणो आहे। जे दुकान बंदि हूंदा त किथां ॾींदासीं असां पैसा। असांखे ईद खां 2-3 ॾींहं ते पैसा ॾियणा आहिनि। उन्हनि लाज़मन असांखे इहो चयो त तव्हांजो हले न हले असांखे त पैसा ॾियो। कोरोना जे करे हिन महिल ख़रीदारी सफ़ाई न आहे। उन खां अलावा हर शइ महांगी थी वई आहे। माण्हू अचनि ई कोन था। बसि वेठा आहियूं अलाह जे आसिरे छा कयूं। हेल असां वटि रश न आहे छो त हेल लॉकडाउन जी वजह सां गिराकी तमामु घटि थी वई आहे ऐं कोरोना जी वजह सां माना असांजो गुज़र सफ़र तमामु घणो ॾुखियो पियो गुज़रे। इन करे असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं त लॉकडाउन खे घटायो वञे। असांजा दुकान जेके आहिनि 8 ॾींहं पहिरियां ई बंदि थी विया आहिनि। सो इन करे असांजो कारोबार बि तमामु घटि आहे। पहिरियां ईद ते असां वटि तमामु घणी रश हूंदी। सो हेल कोरोना जी वजह सां असां वटि रश बि न आहे। जेकी शइ वठणु वञे बाबा मीटर कपिड़ो 100 रुपयो 200 रुपया 120 रुपया मीटर बाबा पहिरियों 80-90 रुपया थो मिले। हाणे हर शइ चढ़ी पई आहे। हाणे छा कयो कारोबार आहे न या त लॉकडाउन मतिलबु ख़तमु कयो। ईद ताईं त कयो न। ईद खां पोइ वरी करे छॾियोसीं। हाणे 8 तारीख़ ते लॉकडाउन आहे 16 ताईं। ईद खां पोइ कराए वञे त भली ॻाल्हि आहे लॉकडाउन। छो जो माण्हू खे ख़रीदारी त करणी आहे। ग़रीब माण्हू काॾे वञे। एतिरा माण्हू कोरोना में नथा मरनि जेतिरा माना के बुखिया मरनि था घरनि में। हिते असां वटि शहर में लॉकडाउन आहे। माण्हुनि जी ज़रूरत आहे कोन। माण्हू हिते आहिनि कोन। जुती वठणु अचूं था परेशान आहियूं त असां ग़रीब माण्हू मज़लूम जेके कमाइण वारा आहियूं कोन। हर बि छो असां बेरोज़गार वेठा आहियूं। असां वटि का शइ न आहे।